अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, सिंध रंग यूट्यूब चैनल में अवां खे ख़ुश आमदीद चइजे थो। दोस्तों, हल्दी जो इस्तेमालु हर घर हर होटल में मुख़्तलिफ़ खाधे पीतनि जी अशिया में हिकु हरब जे तौर ते थींदो आहे। दोस्तों, हल्दी हिकु बहितरीनु ऐं पावरफुल कंपाउंड करक्यूमन हुजे थो, जंहिंसां घणा ई फ़ाइदा आहिनि। हल्दी सीने जी इन्फेक्शन, जोड़नि जे दर्द में तमामु मुफ़ीद आहे। दोस्तों, हल्दी नक्सीर खे बि ख़तमु करे थी। जेकॾहिं नीम गरम खीर में अधु चमच जेको आहे उहो हल्दी जो मिलाए करे उहो पीबो त हलदड़ नक्सीर जेका आहे ॿारड़नि में उहा बिल्कुलु ख़तमु थी वेंदी। दोस्तों, सीने जा जेके इन्फेक्शन आहिनि उन जे लाइ हल्दी जो इस्तेमालु तमामु बहितरीनु आहे। हल्दी जेकॾहिं सुबुह जो नेराने नीम गरम पाणी में इस्तेमालु कबी त सीने जा इन्फेक्शन जेके आहिनि उहे ख़तमु कंदी आहे। हल्दी हिकु पावरफुल जेको आहे हर्ब आहे। हल्दी में बेशुमार फ़ाइदा आहिनि। हल्दी जोड़नि जी बीमारी अर्थराइट्स में फ़ाइदो ॾिए थी। ऐं हल्दी जेके जन औरतनि जा जेके आहिनि उहे पीरियड इरेगुलर जेके आहिनि थी था वञनि ऐं उनखे खून ज़्यादा जेको आहे अचे थो, जेकॾहिं उहे नीम गरम पाणी में नीम गरम खीर में जेकॾहिं उहो हिकु चमच हल्दी जेको आहे इस्तेमालु कंदियूं त हलदड़ खून जेको आहे उहो बंदि थी वेंदो। हल्दी जा बेशुमार फ़ाइदा आहिनि। दोस्तों, हल्दी जो इस्तेमालु हर घर में करणु घुरिजे। दोस्तों, जेकॾहिं अवां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सिंध रंग अवां जो पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।